आमिर असलम मक्सी जी रिपोर्ट। शिकारपुर जे शहीद शिराज अहमद सुमरो जिम जी विज़िट करण दौरान जिम जी सरपरस्त अब्दुल वहाब कागज़ी ॿुधायो त कुझु साल अॻु में असांजे प्यारे दोस्त शिराज अहमद सुमरो खे कराची में दहशतगर्दी हेठि क़तल कयो वियो हुयो ऐं असांखे उन प्यारे दोस्त शहीद शिराज अहमद सुमरो जे नाले पुठियां हिन जिम जो नालो रखियो आहे। हिन वक़्तु जिम में 50 खनि नौजवान दाख़िल आहिनि जंहिंखे वर्ज़िश करण जी तरबियत ॾेई रहिया आहियूं। नौजवाननि खे बुराई बुछड़ा मंशात वापराइण खां बचाइण जे लाइ नौजवाननि खे असां बॉडी बिल्डिंग एथलेट्स जी तरबियत ॾेई करे नौजवाननि खे सेहतमंद माहौल ॾेई रहिया आहियूं। अब्दुल वहाब कागज़ी वधीक ॿुधायो त असांजे हिन जिम मां केतिराई शागिर्द हिन वक़्तु सरकारी उहिदनि ते पंहिंजो फ़राइज़ अदा करे रहिया आहिनि, जॾहिं त मिस्टर सिंध मिस्टर पाकिस्तान जे उहिदनि जी पिणु कामयाबी हासिल कई आहे। हिन वक़्तु बि असांजो मुल्की सतह ते मुक़ाबिला थी रहिया आहिनि जंहिंमें कामयाबी हासिल करण जे लाइ असांजा साथी महिनत करे रहिया आहिनि। अब्दुल वहाब कागज़ी वधीक ॿुधायो त असांजी पंहिंजे जिम खे पंहिंजे गिरियल कोशिशुनि सां पंहिंजी मदद पाण त हलाए रहिया आहियूं। मक़ामी सियासतदान तोड़े शिकारपुर इंतज़ामिया असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु कई आहे, बाक़ी फंडिंग कॾहिं बि कान कई आहे। दोस्तों, असांजे वटि शहीद शिराज अहमद सुमरो जिम में मौजूदु आहियूं, जिते वेट लिफ्टिंग ऐं ॿियो जेको आहे वर्ज़िश जो जेको आहे हिते शागिर्द स्टूडेंट वग़ैरह जेको आहे दोस्त हिते पंहिंजो वर्ज़िश कंदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था, हीउ सामान बि ॾिसी सघो था। साम्हूं दोस्त जेको आहे साईं हेॾो दोस्तों, ये शहीद शिराज अहमद सुमरो जिम शिकारपुर में हिन जो संभालींदड़ मिस्टर अब्दुल वहाब कागज़ी साहब मौजूदु आहे। अचो कुझु पुछा कयूं। साईं अब्दुल वहाब कागज़ी साहब पंहिंजो जेको आहे थोरो मालूमात ॾींदा हिन जी हे कॾहिं जेको आहे तव्हां क़ाइमु कयो ऐं हिन वटि तव्हां वटि घणा स्टूडेंट आहिनि ऐं जेको आहे सम्झो कहिड़ियूं हिन जी जेको आहे ख़ूबसूरत